मां आहियां किशोर स्वाणे सिरानी। अॼु सिंधी भाषा दिवस मनायो वियो आहे ऐं मथुरा जे लाड़ी लुहाणा सिंधी नवयुवक मंडल द्वारा एक कार्यक्रम आयोजित किया वियो आहे जंहिंमें सिंधी भाषा के संदर्भ में सभी पंहिंजा पंहिंजा विचार रखनि पिया। लाड़ी लुहाणा नवयुवक मंडल द्वारा तमाम सभिनी खे सिंधी दिवस जी लख लख वाधायूं। ऐं तंहिंसां गॾु हिकिड़ी अपील भी समाज के करणु चाहींदासीं कि अॼु सिंधी भाषा दिवस आहे, तंहिं करे असां समाज जेको आहे इलाही कुझु खोई चुकिया आहियूं। पंहिंजो पहनावो खोयो आहे, पंहिंजो खाधो पीतो खोयो आहे, पाण वटि ख़ाली हाणे पंहिंजी भाषा बची आहे। तंहिं करे तव्हां खां सभिनि खां निवेदन आहे कि पंहिंजी भाषा खे बचाए रखिणो आहे ऐं घर में वधीक खां वधीक पाण खे सिंधी जो इस्तेमालु करिणो आहे। त ॿियनि भाउरनि बि छा छा चयो आहे सभु ॿुधाईंदुसि। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वाणी सिरानी सां गॾु सिंधी नॉलेज। मथुरा जे लाड़ी लुहाणा सिंधी नवयुवक मंडल द्वारा एक कार्यक्रम आयोजित किया वियो आहे जंहिंमें सिंधी भाषा के संदर्भ में सभी पंहिंजा पंहिंजा विचार रखनि पिया। जय झूलेलाल। मां बस सभिनि खे यही चवणु चाहियां थो कि जेका पंहिंजी सिंधी भाषा आहे उनखे पाण खे बचाइणो आहे। ॿारनि खे अहिड़ा सद्गुण सत्कार ॾियणो आहे कि वो असांजी भाषा ॻाल्हाइनि, घर में मिठा ठही करे हलनि ऐं वॾनि ॿुढनि जो सभिनि जो सम्मान कनि। इहे मुंहिंजो संदेश आहे। सिंधी भाषा जी सभिनि खे लख लख वाधायूं। सिंधी भाषा दिवस जे उपलक्ष्य में असां हिते अॼु आया आहियूं ऐं सिंधी भाषा खे असांखे वधीक करे अॻियां वधाइणो आहे, जंहिंसां कि सिंधी भाषा अॻियां हली करे हर सिंधी माण्हू सिंधी ॻाल्हाए, घर में जो सिंधी मिले वो भी सिंधी ॻाल्हाए। ऐं हिन दौरान सभी वक्ता जेका आहिनि सभी साथी आहिनि वो सिंधी भाषा के बढ़ावो ॾियण लाइ पंहिंजी ॻाल्हियूं रखनि पिया कि पाण दिनचर्या में जेको पंहिंजे घर में ॻाल्हायूं पिया उनमें वधीक खां वधीक सिंधी भाषा के बढ़ावो ॾियूं, सिंधी ॿोली के बढ़ावो ॾियूं। ऐं सिंधी दिवस जे अवसर ते आउं समाज के सभिनि खे चवणु थो चाहियां, जीअं हर समाज, ॿिया समाज, पंजाबी समाज आहे, पाण में मिलंदा आहिनि त पंजाबी ॻाल्हाईंदा आहिनि, तमिल वारा आहिनि उहो तमिल ॻाल्हाईंदा आहिनि। पंहिंजो समाज ईअं छो कोन थो करे सघे? पाण हिक ॿिए सिंधी मिलंदा आहियूं, पाण में सिंधी ॻाल्हायूं, ॿारनि सां सिंधी में घर में ॻाल्हायूं त ॿारनि खे बि अॻियां सिंधी ॻाल्हाइण जी प्रेरणा मिले ऐं सिंधी भाषा जो अॻियां इहा बची सघे। छोकी धीरे धीरे पाण अगरि इहा कान था ॻाल्हायूं त पंहिंजा ॿार बि कान सिखी था सघनि ऐं इहा भाषा धीरे धीरे विलुप्त थी वेंदी। पंहिंजो फ़र्ज़ु आहे कि ॿारनि खे सेखारियूं ऐं पाण में सिंधी में ॻाल्हायूं त इहा भाषा अञा बि अॻियां वधे ऐं बचंदी रहे। सिंधी भाषा दिवस जे ॾींहुं तव्हांखे लख लख वाधायूं। मां सिंधी समाज खे ख़ाली इहा चवणु चाहियां थो कि जीअं पाण फ़ोन ते कॾहिं बि फ़ोन खणंदा आहियूं, फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहियूं त सभिनि खां पहिरीं हलो चवंदा आहियूं। त मुंहिंजी इच्छा इहा आहे कि सभु सिंधी समाज अगरि हिक ॿिए खां ॻाल्हाइनि त सभिनि खां पहिरीं जय झूलेलाल चवनि, पोइ उन खां अॻियां पंहिंजी ॻाल्हि खे वाधाइनि। जय झूलेलाल। आउं 10 अप्रैल जी सभिनि खे सभु सिंधियुनि खे वाधाई थो ॾियणु चाहियां सिंधी भाषा दिवस जी। लाड़ी लुहाणा नवयुवक मंडल द्वारा अॼु 10 अप्रैल जो सिंधी भाषा दिवस मनायो वियो, तंहिंजी असां तव्हां सभिनी खे लख लख वाधाई ॾिनियूं ऐं गॾ में अपील था करूं कि पाण वटि ख़ाली भाषा बची आहे। हर परिवार खां निवेदन आहे कि हिन भाषा खे पाण खे बचाए रखिणो आहे। हीअ पंहिंजी विरासत रहंदी, संपत्ति रहंदी। पाण सभु कुझु खोई चुकिया आहियूं, ख़ाली पाण वटि भाषा बची आहे। हिन खे लुप्त थियण खां पाण खे बचाइणो आहे, छोकी भारत सरकार बि 10 अप्रैल जो हिन खे मान्यता पंहिंजे में ॾिनी आहे। त छो न पाण मान्यता हिन खे पंहिंजे सरखियुनि ते रखूं? त तंहिं करे वरी निमाणी विनती आहे त हिन भाषा खे लुप्त थियण खां पाण बचायूं। ऐं पंहिंजा जेका बि सिंधी गीत भजन ऐं वीचार आहिनि, चाहे पोइ पाण यूट्यूब ते पाण ॾिसूं या ॿिया घणेई जेका पाण माध्यम आहिनि, पाण जेकी सिंधी पत्रिकाऊं आहिनि, सिंधी किताबूं आहिनि, उन्हनि खे पढ़ूं ऐं अधिक खां अधिक पंहिंजे सिंधी संस्कृति के, पंहिंजी सिंधी सभ्यता के ॼाणण जी कोशिश करूं। त सिंधी भाषा दिवस जे माध्यम सां अॼु बसि इहो ई चवण जो प्रयास कयो वियो आहे कि पाण पंहिंजे घर में रही करे भी पंहिंजी सिंधियत के बचाए रखे सघूं था ऐं पाण में जिते जिते पाण गॾिजूं मिलूं त पाण सिंधी ॿोली खे कॾहिं बि न विसारियूं। छोकी पाण ॿियनि खां माण्हुनि खां मिलूं था त उन्ही जी भाषा में ॻाल्हायूं था, लेकिन जॾहिं पंहिंजे पाण में ॻाल्हायूं था त पाण खे पंहिंजी सिंधी भाषा में ई, सिंधी ॿोली में ई ॻाल्हाइणो पवंदो, छोकी ही सभिनि खां मिठड़ी भाषा आहे। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वाणी सिरानी सां गॾु सिंधी नॉलेज।